ब्रेकिंग न्यूज़ है जाम शोरो में शेयर कई पिया लूणी कोट वटि M9 मोटरवे ते बिन ट्रॉलरन में टक्कर थियो। मोहम्मद इरशाद ऐं संदसि पुट शेब आराई फौत थी विया। आगाह कई पिया ख़बर है बोलाड़ी एयरबेस वेझो रोड ते आयल हारजण सबब 4 मुसाफ़िर कोचूं ऐं 6 कारूं स्लिप थियण करे हिक ॿिए सां टकराइजी वयूं। हादसे जे नतीजे में 10 खां वधीक मर्द औरतूं ऐं ॿार बि ज़ख़्मी थिया आहिनि। राब्तो कयो आहे जाम शोरो में अली मुराद चांडियो सां। अली मुराद आगाह कजो हादसनि बाबति। जी बिल्कुल जाम शोरो भरिसां ॿिनि मुख़्तलिफ़ रोड हादसनि जे नतीजे में पीउ पुट फौत थी विया आहिनि जॾहिं त 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां ॿुधाईंदो रहां त लूणी कोट वटि M9 मोटरवे ते कराची खां पंजाब ईंदड़ ट्रालर जो साम्हूं ईंदड़ ट्रालर सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 55 वरनि जो मोहम्मद इरशाद ऐं संदसि 25 वरनि जो पुट शोएब आराइन सॼे ते जेके फौत थी विया आहिनि। इतला ते मोटरवे पुलिस पहुची लाश जेके खणाए लम्स अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। जॾहिं जेको ॿियो हादसो थियो आहे उहा बोलाड़ी एयरबेस वेझो थियो आहे जिते रोड ते आयल हारजण करे 4 मुसाफ़िर कोचूं ऐं 6 कारूं स्लिप थी हिक ॿिए सां टकराइजी वियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि समेत 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे मोटरवे पुलिस सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो आहे। जी मेहरबानी अली मुराद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।